हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन वक्त रात जो टाइम है, असां मक़ाम फ़तह जे मथे मौजूद आहियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने पाक हिजरत करे आया त हितां जा जेके यहूदी हुआ बनु नज़ीर कबीलो, हिननि सभिनी खे मदीने पाक मां नेकाली ॾिनी वई। ही सभु वञी ख़ैबर में आबाद थिया। ख़ैबर में आबाद थियण जे करे हिननि जे सीननि में मुसलमाननि जे लाइ इंतिहाई बोगोज़ ऐं कीनू हो। हिननि हिकिड़ी रिथ रिथी त मुसलमाननि जे ख़िलाफ़ु को वॾो लश्कर वठी जंग कई वञे। इन नीयत सां ही मके जा जेके कुफ़ार हुआ कुरैश, उन्हनि विया, उन्हनि खे चयो तव्हीं असांजो साथ ॾियो त पाण गॾु थी करे मदीने ते अहिड़ो हमिलो कयूं जो मुसलमाननि जो वजूद ई ख़तमु थी वञे। लिहाज़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पहुती त 3000 जो हिकिड़ो वॾो लश्कर ऐं हिकु रिवायत मुताबिक़ 10,000 जो वॾो लश्कर तयारु थी मदीने में अचे पियो। त नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं ख़बर पहुती त सहाबाए किराम खां मशवरो कयो, त मशवरो ॾियो त किन साहबनि इहो मशवरो ॾिनो त या रसूल अल्लाह, जेकॾहिं असां जंग उहद वांगुरु ॿाहिरि वञी जंग कंदासीं त मैदान में एॾे वॾे लश्कर सां विढ़णु मामिलो आहे। बहितर इहा त असां मदीने जे अंदरि रही मदीने जो दिफ़ा कयूं। हिकिड़े पासे झुंड आहिनि, घर आहिनि, बाग़ात आहिनि, ॿिए पासे खाई खोटे था वठूं। लिहाज़ा 20 ॾींहं खंदक खोटण जो सिलसिलो थियो। 10 गज़ खंदक जो जेको आहे उहो तक़सीमकारी साहबा जे विच में थी, यानी 10 गज़ 10 साहबा कराम खोटींदा। अहिड़े तरीक़े सां 3000 साहबा 20 ॾींहं मुसलसल जंग खंदक खोटण में मसरूफ़ रहिया। 20 ॾींहंनि जे विच में मोजिज़ात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़हार थियो, जंहिंमें हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला जी दावत। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला ॾिठो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेट ते 2 पत्थर ॿधल आहिनि ऐं साहबा सभिनी जे पेट ते हिकिड़ो हिकिड़ो पत्थर ॿधल आहे। बुख तमामु घणी हुई ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथनि सां ई मिटी खणी कुल्हनि जे मथे खंदक खां ॿाहिरि उछलाईंदा हुआ ऐं सभु साहबा मसरूफ़ हुआ ऐं तमामु मौसम सख़्तु हुयो। हज़रत जाबिर पंहिंजी घरवारी खे चवंदा, घर में कुझु आहे? चई हिकिड़ो बकरी जो बच्चो आहे, पाण ज़बह कयो, गोश्त पचाए। चई जव केतिरा पिया? चई सिर्फ़ु 5, 7, 8, 10 माण्हुनि खां मथे जी मानी कोन्हे, तो मानी तयारु करां। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॾु करे थो अचां। ही हिन पासे आयो। हज़रत जाबिर जा 2 पुट हुआ। वॾे पुटु नंढे पुट खे सुम्हारे चवे थो त बाबा अॼु बकरी कीअं ज़बह कई, तोखे ॾेखारियां। उहो पुट खे ज़बह करे पंहिंजे भाउ जे कंध ते छुरी हलाए छॾी। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला जो नंढो पुटु शहीद थी वियो। उनजो रत जो वियो न, उहो भउ में ख़ौफ़ में ॿियो ॿारु जेको वॾो हुयो उहो डोड़णु लॻो। डोड़ंदे डोड़ंदे छित जे मथां चढ़ियो, उतां किरियो ऐं हू शहीद थी वियो हलियो। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला जी घरवारी 2 लाशनि ते कपिड़ा उठाया ऐं इतला कोन ॾिनी। हिन पासे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खंदक वारे मक़ाम ते साहबा खे फरमायो, हलो हज़रत जाबिर जे घर हलो। उस जाबिर जे घर ई सॼो लश्कर पहुची वियो। त घरवारी पुछियो त केतिरा माण्हू आया आहिनि? हज़रत जाबिर चवंदा त मूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो 8-10 माण्हुनि जी मानी आहे, पर सॼो लश्कर वठी अची विया आहिनि। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला जी घरवारी थोड़ी परेशान थी, पर पाण करीम फरमाए जेसि ताईं आऊं न अचां देगड़ी जो ढक न लाहिजो। महबूब करीम पाण आया, पंहिंजो लुआब दहन अटे में विधो, मानियूं पचाइणु शुरू कयूं ऐं देगड़ी मुबारक मां पाण भाॼी कढंदा विया। तक़सीम 2 माण्हू ईंदा विया, खाईंदा विया, ईंदा विया, खाईंदा विया। हिन पूरे जंग खंदक जे लश्कर हिकु देगड़ी में मानी खाधी, पर हिकु बोटी बि घटि न थी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मानी जे लाइ दस्तरख़्वान ते वेठा त फरमाया, जाबिर पंहिंजा ॿार सॾु करे आ, तुंहिंजा पुट मूंसां गॾु अचनि। त हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला घर विया, उन ख़बर ई कोन्हे। घरवारी खे चई ॿार किथे आहिनि? हुज़ूर सॾु कंदा, हुज़ूर सां गॾु मानी खाईंदा। घरवारी चुप रही, चए थो सुता पिया आहिनि, आरामी आहिनि। वरी चयो, पाण करीम खे अर्ज़ु कंदा, या रसूल सुम्ही रहिया। फरमाए न, जेसि ताईं ॿार तुंहिंजे मुंहिंजे दस्तरख़्वान ताईं न मानी न खाईंदुसि, सॾु करे आ। ॿियो दफ़ो विया। 3 दफ़ो जॾहिं घरवारी रोई चवे थी, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे ॿार हाणे ॾींहुं क़यामत ताईं न उथी सघंदा। ई छो? हिकु पुटु हिकु भाउ ॿिए भाउ खे ज़बह कयो, ॿियो ख़ौफ़ में छित ते चढ़ियो, उतां केॾो नंढड़ा हुआ, 2 शहीद थी विया। पाण करीम उन्हनि 2 जी लाशनि जे मथे आया ऐं 2 जे कपिड़ो हटाए फरमाए, कुम बि इज़्निल्लाह, उथो अल्लाह जे हुकुम सां। 2 ॿार हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला ज़िंदा थी हुज़ूर सां गॾु दस्तरख़्वान जे मथे मानी खाधी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग खंदक में वापसि मोटी आया। हिते साहबा कराम 3000 साहबा एॾी डिघी खंदक खोटण में मसरूफ़ आहे। नबी करीम अलैहिस्सलाम वस्सलाम मक़ाम फ़तह जे मथे 3 ॾिहाड़ा
सूमर जो ॾींहुं पूरो, अंगारे जो ॾींहुं पूरो, अरबा जो ॾींहुं पूरो। ख़बर पई त दुआ ऐं रब खे राज़ी करण जे लाइ बि किथे वेहणो पवंदो। पड़े ही रहने से काम होगा। असां जेको बेचैनी भॼडोड़ में किथे वेंदा आहियूं मज़ारात ते, ओलिया ते, इन में कमु न थींदो, वेहणो पवंदो। पाण करीब 3 ॾियारा हिते वेठा रहिया ऐं अल्लाह जी बारगाह में मुसलसल दुआऊं कंदा रहिया। 3 ॾींहं अरबा जो ॾींहुं ज़ोहर ऐं असर जे विच में अल्लाह तबारक व तआला महबूबन करीमन के फतेह जी बिशारत अता फरमाई। सुभान अल्लाह। उन जो नतीजो छा निकितो जो अल्लाह पाक हिकु अहिड़ो मौसम बि सख़्तो, काफ़िरनि जे लश्कर जो राशन ख़त्म थी वियो, हवाऊं लॻियूं, उन्हनि जा उठ खूंटनि समेत वठी भॻा। ऐं हज़रत सैयदना सुफ़ियान, उन वक़्तु अबू सुफ़ियान इस्लाम क़बूल कोन कयो, बाद में इस्लाम क़बूल कयो। हिन लश्कर जा सिपह सालार हुआ। अबू सुफ़ियान भॼण जो हिकिड़ो साज़ वॼ नकारो चवंदा हुआ, उहो नगारो वॼायो त भॼी वञो, हाणे मुआसिरो करणु बेकार आहे, यहूदी बि असांजो साथ छॾे विया, लिहाज़ा दुश्मन सभु भॼी विया। हिते जानी नुक़सानु तमामु घटि थियो, लेकिन कुझु सहाबा किराम रिवायतनि जे मुताबिक़ 3 या 4 हिन में शहीद थिया हुआ। जेको हिन मस्जिद जे पोएं पासे ई मक़बरो आहे, उन में आरामी आहिनि। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन जंग खां बाद में मुसलमाननि खे कॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला कमज़ोर न कयो, ताक़त अता फरमाई। पूरी दुनिया में इस्लाम जो परचम बुलंद थींदो वियो, अल्हम्दुलिल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़ो सहाबी हज़रत साद बिन मुआज़ ज़ख़्मी थी वियो, उनजो इलाज मस्जिद नबवी में ख़ैमो लॻाए कयो वियो। साद बिन मुआज़ दुआ कई, या अल्लाह मुंहिंजी तमन्ना हुई त आउं शहीद थियां, पर लॻे थो त हाणे असांजी ऐं काफ़िरनि जी कुरैश सां को बि जंग न थी सघंदी। आख़िरी जंग हुई, जंग खंदक, लिहाज़ा मूंखे शहादत जी मौत अता फरमा। उहो ज़ख़्म फाटो जेको ज़ख़्मी थी वियो आहे, उहो ज़ख़्म फाटो, उनजो रत मुबारक हुज़ूर जे ख़ैमे मुबारक ताईं अची वियो, हुजरे मुबारक ताईं। फरमाई रत एतिरो सो जो किथां पियो अचे। पाण आया हज़रत साद बिन मुआज़ आख़िरी पसा खड़ी रहिया हुआ। नबी करीम अलैहिस्सलाम जे हंज में पाण मथो मुबारक रखियो हुनजो महबूबन करीमन, ऐं साद खे फरमाया, साद ॾिस अल्लाह जो नबी अची वियो आहे। उन कलमो पढ़ियो, साद बिन मुआज़ दुनिया में रुख़सत थी विया। अल्लाह पाक मज़ार जे मथे रहमत जो नुज़ूल फरमाए। हीउ मक़ाम फ़तह दुआ जी क़बूलियत जो मक़ाम आहे। अल्लाह पाक असांखे तव्हां सभिनी खे हज नसीब करे, मदीनो ॾेखारे, असांजी ॿिए हिसा मग़फ़िरत फरमाए। सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु अलैहि